फेसबुक मोनेटाइज़ेशन के वठी करे मां पंहिंजे सिंधियुनि खे हिकु वेकअप कॉल ॾिनो आहियां त बाबा जेको आहे सो इन शइ में अचो, फ्यूचर में तव्हांखे काफ़ी मदद मिलंदो तव्हांजे इनकम जे हवाले सां। लेकिन असांजो सिंधी बेसिक हिकु ई सवाल करे रहियो आहे त असां व्यूज़ कीअं हासिलु कयूं। असां अपलोडिंग कयूं था, असांखे व्यूज़ नथा मिलनि, लाइक नथा मिलनि। ॾिसो बाबा, जेकॾहिं तव्हां सोशल मीडिया इस्तेमालु कयो था, को बि सोशल मीडिया प्लेटफॉर्म, जेसिताईं तव्हां उन में पंहिंजो हिस्ट्री न ठाहींदव तेसिताईं हू तव्हांजे अकाउंट खे तरजीह न ॾींदो। हिस्ट्री मतिलबु तव्हां केतिरे वक़्त खां इस्तेमालु करे रहिया हो, तव्हां उन में छा छा अपलोडिंग कंदा आहियो, या तव्हांजो जेको इंट्रेक्शन आहे माण्हुनि सां, ठीकु आहे, जेके तव्हांखे फॉलो कयो अथनि, तव्हांजे फॉलोअरनि सां तव्हांजो इंट्रेक्शन कीअं आहे, उहो सॼो शइ ॾिसी करे पोइ तव्हांजे अकाउंट खे तरजीह ॾींदा आहिनि, रिकमेंडेशन्स में आणंदा आहिनि। जेके रिकमेंडेशन आहिनि उहो जॾहिं तव्हांजो पेज रिकमेंडेशन में वेंदो आहे त तव्हांखे व्यूज़ बि मिलंदा आहिनि, तव्हांखे लाइक्स बि मिलंदा आहिनि, तव्हांखे फॉलोअर्स बि मिलंदा आहिनि। सो ॻाल्हि खे सम्झण जो ज़रूरत आहे। इन में तव्हां परेशान न थियो। उन खां अलावा काफ़ी दोस्त चवनि था त असां पंहिंजे फेसबुक प्रोफाइल खे पेज में तब्दील कीअं कयूं, कीअं तब्दील कयूं पेज खे, जेको आहे सो उहो बि उन्हनि खे नथो अचे। जेकॾहिं तव्हां फेसबुक तो कमाई करणु चाहियो था त प्रोफाइल खां बहितर आहे, प्रोफाइल खां बहितर आहे तव्हां पेज क्रिएट कयो। अच्छा, काफ़ी माण्हू इन करे पेज क्रिएट न कंदा आहिनि त बाबा वरी कम खे नओं शुरू कयूं, असांखे फॉलोअर कीअं मिलंदा, फिलां टीर। बाबा सिधो ॻाल्हि आहे, तव्हां जॾहिं पेज क्रिएट कंदव नओं आहे, उन ते का पोस्टिंग कंदव, उनखे पंहिंजे प्रोफाइल तां शेयर कयो। जेके तव्हांजा 2000 3000 4000 या 1000 फ्रेंड आहे, उनखे ॾिसंदो, उनखे फॉलो कंदो, तव्हां लगातार पोस्टिंग कंदव त तव्हांजो जेको पेज आहे उहो रिकमेंडेशन में वेंदो, सॼी माण्हुनि वटि वेंदो जेके बि फेसबुक इस्तेमालु कनि था। अच्छा, प्रोफाइल बि बहितर आहे, ईअं न आहे त प्रोफाइल खे कम जो न आहे। पेज इन करे बहितर आहे जो तव्हां पेज में एडमिन ऐड करे सघो था। मसलन तव्हां पाकिस्तान में पेज ठाहींदव, सऊदी अरब, दुबई वग़ैरह जो एडमिन ऐड करे सघो था। उन खां अलावा पेज जो जेको मेटा बिज़नेस स्वीट आहे उहो ठहंदो आहे, उन में इंस्टाग्राम कनेक्ट थींदो आहे, उन में व्हाट्सएप कनेक्ट थींदो आहे, उन जा कुझु असेट्स ठहंदा आहिनि। उहो जॾहिं का शइ ख़राबु थींदो आहे, जॾहिं का शइ ख़राबु थींदो आहे त उहो मेटा बिज़नेस स्वीट ज़रिए तव्हां उनखे ठाहे सघो था। सो उमेद त तव्हांखे ॻाल्हि सम्झ में आई हूंदो। सबुरु, जेतिरो सबुरु तव्हां कंदव ओतिरो तव्हांखे कमु ॾींदो। सो दुनिया इस्तेमालु करे थो पियो, सबुरु करे थो पियो, ऐं तव्हां बि सबुरु कयो, पोस्टिंग कयो, ओरिजिनल पोस्टिंग कयो। इनशाला तव्हांजो फेसबुक पेज ग्रो थींदो। महिरबानी।